अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करणु न विसारींदा। अॼु असां ठाहे रहिया आहियूं चिकन पकोड़ा। चिकन पकोड़नि लाइ जेका सभु अॻु में जंहिं शइ जी ज़रूरत आहे उहा आहे मुर्गी। हीअ मुंहिंजी पाव मुर्गी आहे। हिनखे मूं हिन तरह सनो जेको आहे सो कटे बूटियुनि खे ऐं करे छॾियो आहे। इन करे हीअ अॻु में थी ॾिसां त जीअं हिन में अधु कलाकु मूंखे लॻंदो तेसि ताईं मां ॿियूं शयूं तयारु कंदसि। का बि शइ तव्हां खां अॻु में तयारु करे न विझंदसि, सभु तव्हांजे साम्हूं ई। हिन में मां विझंदसि थोरो लूणु, हेतिरो बसि। चोथों चमिचो आहे लूण जो, चोथों ई चमिचो आहे कारा मिर्च कुटियल आहिनि मुंहिंजा। जेकॾहिं तव्हां वटि कुटियल न आहिनि, पाउडर आहे त बि ठीकु आहे। पाउडर हुजे या कुटियल हुजनि, को मसइलो न आहे। ऐं हीअ आहे मूं वटि सोया सॉस, हिकु चमिचो सिर्फ़ु। ऐं हीअ आहे सिरको। हीअ मां हिन में मिलाए हिनखे ऐं अधु कलाक लाइ रखंदसि ऐं पोइ तव्हांजे साम्हूं ई मां तयारी करे ऐं असां अॼु पकोड़ा ठाहींदासीं। हाणे हिनखे मां ढक ॾेई ऐं रखंदसि अधु कलाक ताईं। नाज़रीन, ही तव्हांजे साम्हूं मूं पंहिंजी चिकन जेका ठाहे रखी, कारा मिर्च, सोया सॉस, सिरको ऐं लूणु विझी। हाणे हिन में मां हिकिड़ो चमिचो थूम ऐं अदरक जो विझंदसि ऐं सावा धाणा विझंदसि, चङा ख़ासा सावा मिर्च ॾिसो मूं सन्हड़ा कटे रखिया आहिनि, इहे विझंदसि। अच्छा, तव्हांखे ॿुधाईंदी हलां, इन सां गॾु अॼु मां ही सावा मिर्च बि ठाहियां थी, जेके मूं ही कटे जीर ॾेई ऐं रखियो आहे। हिन मां विझ कढी ही साबित रखियो आहे तव्हांखे ॾसण लाइ। उन लाइ मूंखे खपनि अंबचूर ऐं हिन में मां विझंदसि कारो लूणु ऐं जेको आहे सो हीअ आहे, हीअ ॾिसो अधु चमिचो यानी चांहि जो हिकिड़ो चमिचो। ऐं हीअ आहिनि 2 चमिचा वॾा अंबचूर जा ऐं अधु चमिचे खां घटि आहे मूं हिन में विधो आहे ज़ीरो पाउडर। ऐं हीअ बि ॾिसो अधु चमिचो आहे अञा घटि कारो लूणु। तव्हां अंबचूर में कारो लूणु ऐं जेको आहे सो ज़ीरा पाउडर, ज़ीरे जो अच्छे ज़ीरे जो पाउडर विझी तव्हां मिक्स करे मिर्चनि में भरे तव्हां पचायो। तव्हां खाई ॾिसो न, तव्हां ख़ुदि हैरान रहंदो त हे एॾी टेस्ट हिन में ईंदी आहे, एॾा ख़ुशबूदार जो छा ॿुधायां तव्हांखे, लाजवाब शइ ॾिनी। अचो त हाणे असां पहिरें चिकन पकोड़नि जी था तयारी कयूं। हिन में हाणे मां विझंदसि लूणु। मां पहिरियों बि हिन में विझी आई आहियां, इन करे हींअर मां घटि विझंदसि। मुंहिंजी मुर्गी बि थोरी आहे, अधु चमिचो मां पहिरियां बि विझी आई आहियां। मुंहिंजी मुर्गी घटि आहे। हीअ मुंहिंजी मुर्गी तव्हांखे मां ॾसी त केतिरी सनी कटियल आहे। तव्हां चाहियो त हिन खां वॾियूं बूटियूं बि रखी सघो था, थोरो पचण जो पोइ मसइलो थी थो वञे। 2 चमिचा ॻाढ़ा मिर्च मूं हिन में विधा आहिनि। चोथों जेको आहे चमिचो हेड मां हिन में विझंदसि ऐं हेतिरो गरम मसालो, बिल्कुलु ज़्यादा न, अधु खां घटि आहे जेको आहे सो इहो। ऐं हीअ आहे मुंहिंजो बेसण जेको मां हिन में विझी हींअर मिक्स कंदसि। हेॾा मुंहिंजी कढ़ाई बि गरम थी वई आहे। जेसि ताईं मुंहिंजो तेल गरम थींदो तेसि ताईं हिन में एतिरो पवंदो जेतिरे में हीअ सख़्तु थी सघे, हीअ नरम न आहे करिणो। अच्छा, हिन में सोडा मूं न विधी आहे ऐं न को विझण जी ज़रूरत आहे। त नाज़रीन, हीअ मां तव्हांखे ॾेखारणु विसारे छॾियो, हीअ अधु खां बि घटि चमिचो आहे अछो जीरो साबित। ऐं हीअ आहे ॾिसो, हेतिरा तव्हां विझोसि सुका धाणा, उहे बि साबित। नाज़रीन, हाणे हिन में मां विझंदसि थोरो पाणी, त जीअं मुंहिंजो बेसण ऐं चिकन थोरो थोरो पाणी करे, ईअं न घणो विझी छॾियोसि वरी पोइ हीअ नरम थी वञे सफ़ा। हिनखे सफ़ा नरम न आहे करिणो, न त हिन जूं शयूं अलॻि अलॻि थी वेंदियूं, छिटिड़ो थी वेंदो, पोइ मुश्किल थी थिए वरी घाटो करण लाइ। ऐं मुंहिंजी मुर्गी जेका आहे या जेके मूं बूटियूं सनियूं कटे रखियूं आहिनि, इहे त तव्हां बिल्कुलु सम्झी छॾियो त एंड ताईं जेको आहे न हिननि में रस आहे ऐं ख़ुशबू ऐं ज़ाइको ऐं नमकीन ऐं यानी मिर्चनि वारियूं लूण वारियूं। हिन में बेसण ॾिसो घटि आहे, त हिन में मां अञा विझंदसि। न ही अंदरां फिकियूं हूंदियूं न कुझु बि न, ऐं न ई हिन में का चिकन जी स्मेल हूंदी। त थूम अदरक ऐं सिरके ते अॻु में ई ख़तमु थी वेंदी आहे। त नाज़रीन, ही ॾिसो तव्हांखे अहिड़ो अटो रखिणो आहे, न ही बिल्कुलु नरम आहे ऐं न ई सफ़ा जेको आहे सो सख़्तु आहे। ऐं हिन सां गॾु जीअं बूटियूं तव्हांजूं मिलंदियूं त उहे हरू भरू ज़ाहिर न थींदियूं, मथां पकोड़ो जो पकोड़ो ई हूंदो। मुंहिंजो तेल गरम थी वियो आहे। अचो त हाणे हिन में विझूं। बसि रुॻी ख़्याल सां खणो त ईअं न थिए जो ख़ाली बेसण अची वञे ऐं बूटियूं हेठि रहिजंदियूं वञनि, ईअं बि न। ऐं हल्की बाहि, तेज़ ते न। तेज़ ते तव्हां पचाईंदव त ही तव्हांजा ॿाहिरां सड़ी वेंदा या पची वेंदा, अंदरां वारो गोश्त जेको आहे न उहो थोरो घटि पचंदो पोइ।
मूं ॾिठो आहे त गोश्त जूं वॾियूं ॿूटियूं करे पोइ उन में जेको आहे सो इलाही बेसण ऐं जेको आहे सो इलाही इहो उन में चांवरनि जो अटो विझणु ऐं इहो करणु उहे मथां त क्रिस्पी थी वेंदियूं पर अंदरां उहे जेके वॾियूं ॿूटियूं आहिनि न उहे एतिरे पकोड़नि जेतिरे टाइम में उहे सही न पचंदियूं तव्हां ज़रूरु ट्राए कजो ऐं मूंखे ॿुधाइजो हाणे ही पचनि जेसिताईं हिनजी हिकिड़ी साइड त पोइ ॿी साइड वरी पचायूं नाज़रीन जेसिताईं मुंहिंजा उहे पकोड़ा कढ़ाईअ में तयारु थियनि तेसिताईं असां मिर्चनि जी तयारी इहे ॾिसो हिनखे मूं हीअं चीरो लॻायो आहे ऐं हीअं तव्हां कंदो त हिन जो सॼो विझ ॿाहिरि निकिरी वेंदो अगरि तव्हांखे विच पसंदि आहे खाइण में त तव्हां भली जेको आहे सो रखी सघो था पर मूंखे न आहे हिन में मां भरींदसि मसालो हीअं मां हीउ खणा ऐं हिन में मूं तव्हांखे ॾसियो त मूं अछो जीरे जो पाउडर ऐं कारो लूणु रखियो आहे हाणे हिनखे चङी तरह तव्हां मिक्स कयो हथ सां हिन में ॻोढ़ियूं हूंदियूं आहिनि अम्बचूर में बि ऐं लूण में बि मुंहिंजा थुल्हा मिर्च आहिनि पर एॾा ढिघा न आहिनि तव्हांखे जेतिरो पसंदि आहे ओतिरो विझो मूंखे थोरो घटि पसंदि आहे सिर्फ़ु खटास हुजे न पर हिननि जे माना डंडियुनि वारे पासे ज़रूरु हुजे ईअं न उहो पासो ई तेज़ हूंदो आहे मिर्चनि जो ऐं उन पासे ई खां ई विझिजे मूं थोरा मिर्च पचाया अॼु इन करे जो मुंहिंजा चिकन पकोड़ा आहिनि पर मूंखे चांवरनि साण ई मिर्च पकोड़ा मिर्च ॾाढा वणंदा आहिनि इन करे अॼु मूं पंहिंजे लाइ ई ठाहिया आहिनि मुंहिंजा ॿार चिकन पकोड़ा खाईंदा मां मिर्च पकोड़ा खाईंदसि अॼु नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजा पकोड़ा तयारु बि था थियनि अञा मूं पहिरीं कढ़ाई बि ख़ाली न कई आहे बिल्कुलु मुंहिंजी हल्की बाहि ते जेको आहे सो रखिया आहिनि चुल्हे खे हल्की बाहि ते रखी छॾिया आहिनि त जीअं आराम सां हिननि जी अंदरि जेका मुर्गी आहे उहा बि पचे ऐं अंदरि जेको बेसण आहे उहो बि ऐं जेको मथां आहे उहो अञा हिननि में काफ़ी टाइम आहे जेसिताईं तव्हां अचो त ठाहियूं असां वरी मिर्चनि जो ही बेसण आहे मूं खयों अच्छा मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु ॿुधाईंदी हलां ऐं तव्हां बि ज़रूरु उन ते अमल कयो त पकोड़ा जॾहिं बि ठाहियो त बेसण ज़रूरु छाणियो इन साण इहो थींदो त न तव्हांजे बेसण में ॻोढ़ियूं ॻोढ़ियूं थींदियूं उहो त अलॻि ॻाल्हि थी ऐं तव्हांजो बेसण साफ़ु सुठो का बि हुन में चीज़ रहिजी नथी सघे ऐं इहो ॾिसो कहिड़ो माना स्मूद आहे सुठो साफ़ु हे अधु चमिचो लूणु आहे मां हिन में विझंदसि मां हिन में ॻाढ़ा मिर्च या छा ॿियो कुझु बि न छो त उहो ख़ुदि ई मिर्च आहिनि पोइ तेज़ थी था वञनि ऐं हिनखे बि हाणे मां जेसिताईं मुंहिंजा पकोड़ा तयारु थियनि तेसिताईं मां हिनखे बि मले थी वेठां ॾसण सिर्फ़ु मक़सदु इहो त हिन में मूं ॿियो कुझु बि न विधो आहे सिर्फ़ु लूणु आहे ऐं बेसण आहे बसि नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजा ही बिल्कुलु पकोड़ा तयारु आहिनि ही ॾिसो बिल्कुलु कड़क ऐं कलर बि ॾिसो बिल्कुलु गोल्डन कलर जो इहो ई सबबु आहे त तव्हां चिकन पकोड़ा हमेशह हल्की बाहि ते जेको आहे न पचायो तव्हां तेज़ बाहि ते पचाईंदो तव्हांजो ॿाहिरां जेको आहे बेसण जल्दीअ में पची वेंदो अंदरां सही न पचंदा ऐं न ई कड़क रहंदा ही ॾिसो मूं हिन जो जेको बेसण ठाहियो आहे उहो हेतिरो घाटो आहे जो तव्हां हीअं करे हीअं खणो त हे ॾिसो हिन सां लहे नथो जेकॾहिं छिटिड़ो हूंदो लही वेंदो त मिर्च फाटी पवंदो ऐं सॼी खल ईअं अधु अधूरी जेको आहे सो थी वेंदी आहे त नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजा मिर्च बि पची बिल्कुलु तयारु आहिनि तव्हांजे साम्हूं ऐं हिननि जो कलर बि ॾिसो ही थोरा वॾा आहिनि ऐं ॿ टे नंढा आहिनि पर ही सभई तयारु आहिनि हिननि खे मां हाणे कढी तव्हांखे प्लेट में ॾेखारियां त नाज़रीन ही मुंहिंजा पकोड़ा चिकन पकोड़ा ही ॾिसो तव्हां बिल्कुलु क्रिस्पी कड़क हेॾे ॾिसो ऐं ही मुंहिंजा मिर्च ही तव्हां दहीअ जे चटणी रायते सां चिली सॉस केचप जंहिंसां बि तव्हांजी दिलि चाहे ऐं जंहिं वक़्तु दिलि चाहे तव्हां जेको आहे न खाई सघो था इन लाइ का पाबंदी कोन्हे त उहो राति हुजे या शाम हुजे या मंझंदि हुजे ऐं हीअ आहे थोरो चाट मसालो जेको मां हिननि जे मथां विझंदसि त जीअं बहितरीनु ख़ुशबू ऐं ज़ाइके में अञा हिननि में वाधारो ईंदो उमेद त ख़ुशि हूंदा दुआउनि में यादि कंदा सदाईं गॾु अलाह हाफ़िज़